उलाइक युसारिऊन फिल खैरात व हम ला साबिकून। अल्लाह ताला तो फरमाए त इहे थी माण्हू तकड़ा जिन जी आख़िरत ॾे रोड़ आहे। फ़अताहुमुल्लाहु सवाअ दुनिया व हुस्न सवाबिल आख़िरा। अल्लाह ताला हिन खे दुनिया में बि दर्जो ॾींदो, आख़िरत जो बि सुहिणो दर्जो उन्हनि खे अता फरमाईंदो। ला नुकल्लिफु नफ्सन इल्ला वुसअहा। फरमाए त असां कंहिं माण्हू ते ॿार घणो कोन रखियो आहे। अलदैना किताबुन यंतिकु बिल हक़ व हुम ला युज़लमून। फरमाए थो त असां जेको कुझु ॿार बोझ कंहिं ते रखियो आहे, जो कुझु क़ुर में चयो आहे, असली कंहिंजे नफ़्स खां वधीक वज़नदार ॿार न आहे। नफ़्स अहिड़ो आहे जो इहे सभु ॿार मज़े सां खणी वेंदो। असां वटि वरी हिकिड़ो दफ़्तर आहे लिखियलु हक़ जो, उहो हिन जे अमलनि लाइ हूंदो। उते असां हिननि सां ज़ुल्म न कंदासीं, पूरी तरह सां हिननि खे हिसाब ॾिनो वेंदो। खणण बि मुश्किल कमु कोन्हे, इंसानी ताक़त खां ॿाहिरि कोन्हे। वरी असांजी आदत बि कान्हे जो पंहिंजे ॿारनि खे हर गुरु अजाई तकलीफ़ ॾियूं, उनजे वस खां मथे ॿार विझूं। पाण फरमाए थो ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। अल्लाह ताला कंहिंखे ॿार न विझंदो आहे, पंहिंजी ताक़त खां मथे ॿार न विझंदो आहे। बल क़ुलूबुहुम फी गमरतिन मिन हाज़ा। पर दिलियूं हिननि जूं थी वेंदियूं गाफ़िल, पोइ इन दुनिया जे करे बेहोश। वलहुम आमालुन मिन दूनि ज़ालिक हुम लहा आमिलून। पर इन्हनि जा कम ॿिया थी पिया आहिनि, उन्हनि कमनि में मसरूफ़ थी विया, पोइ दिलि बेहोश थी वई। तंहिं करे असांजे तरफ़ां जेके हुकुम अहकाम आहिनि उन्हनि खे ॻरा था लॻनि। नफ़्स जे तरफ़ां जेके हुकुम अहकाम अचनि था उहे हल्का था लॻनि। पोइ कहिड़ी बि नफ़्स ख़्वारी कराए। पर हिकिड़ो माण्हू इज़त सां वेठो आहे घर में, अल्लाह ताला हुनखे रिज़्क़ ॾिए थो, ॿियो हितां ख़्वारी थो खणे। राति जो उथे थो, रंबो बि हथ में अथसि, तालो बि भञे थो, ऐं पोइ वञी उनखे खणे थो, टोड़े थो उनखे, उतां खणे थो। जे पकड़िजे त बि ख़्वारी, जे न पकड़े त बि ख़्वारी। छो त कंहिंजो गुमान, कंहिंजो कहिड़ो हाल, पोइ आख़िर कॾहिं अची वञे चकर में कॾहिं न अचे। हाणे ॿुधायो त नफ़्स घणो पार कयो की न अल्लाह ताला हुनखे घर रखियो, उते इज़त आहे। ईअं माण्हू पाण खे पार कंदो आहे। फरमाए थो लहुम आमालुन मिन दून ज़ालिक हुम ला आमिलून। मुंहिंजे हुकुमनि खां सवा जेके वज़न रखिया अथमि उन खां सवा हिन जा ॿिया हिकिड़ा ॻरा ॻरा भारी भारी कम आहिनि जेके उहे था कनि ऐं ॾाढो नुक़सान था कनि। पोइ वॾो ध्यानु था करे विझनि ॾाढो। इन खां माण्हू पाण खे बचाए जेतिरो थी सघे। हत्ता इज़ा अख़ज़ना मुत्रफ़ीहिम बिल अज़ाब फ़इज़ा हुम यजअरून। जॾहिं असां हिननि जे आसूदनि अमीरनि खे पकड़ींदासीं ऐं आफ़त में हुननि खे अचे वठंदासीं, पोइ उते हे शोर कंदा ऐं रड़ियूं कंदा, चवंदा आफ़त खां बचायो, मुसीबत खां असांखे छॾायो। उते सां केरु छॾाए? पोइ उते पिया उन बार ऐं ज़ोर में जेको मथां पवंदो उन में अचे चिंघंदा ऐं अचे मुसीबतूं थींदियूं। फरमायो रसूलुल्लाह बुखारी थी उन्हनि उठनि जो हीअं गाह ॻाइबो, पर जीअं कतार हलंदी आहे सिधी हे गोल पिया फिरंदा, अहिड़ी तरह ॾांदनि में हिन जी कतार पे हलंदी, गोल पिया फिरंदा। ॿकरियुनि जी कतार हलंदी, गोल पिया फिरंदा। ऐं उते लताड़ींदा बि ऐं टकर बि हणंदा, गोल पिया फिरंदा। उते हिकिड़ो शख़्स हूंदो जेको मां उतो लंघंदुसि चवंदो या मोहम्मद अंजनी अदरकनी, ऐसे मूंखे छॾाए, मूंखे पहुच, ए मोहम्मद हितो लंघे थो वञे। नबी साईं फरमाईंदा मां ॾिसंदुसि जो उठनि जी कतार आहे, पहिरियों अचे लताड़े, ॿियो लताड़े था जो सॼो वलर लताड़े अचेसि, वरी तेसि पहिरियों अची वञे। मेहन जो बि ईअं, ॿकरियुनि जो बि ईअं, हुनखे सिंघणु चवंदो अलाह जे दरगाह में। पर भई छा आहे, अलाह ताला फरमाईंदो त इन्हनि जो हक़ न अदा कयो, हिननि जे माल में हक़ हो साहिल जो बि अणसाहिल जो बि, हिननि कोन ॾिनो, तंहिं करे उहो माल हिननि खे मां ॾिनो आहे जेको हुते गॾु कराए नथा हाणे हिते कमु अचे। बसि जेसिताईं 50,000 साल ॾींहं जो गुज़रे तेसीं ताईं इहो माल हुननि खे बीठो लताड़ींदो। हे उते चवंदो साईं अदरकनी अदरकनी या मोहम्मद अदरकनी, मोहम्मद मूंखे हाणे पहुच अचे। अरे जॾहिं असां तव्हांखे चयो हो त पोइ उन वक़्त में त चवणु न वरितो, हाणे मां तोखे छा पहुचां। इन्नकुम मिन्ना ला तुनसरून। तव्हांखे हाणे केरु मूंखां चढ़ाए? क़द कानत आयाती तुतला अलैकुम फकुंतुम अला आकाबिकुम तंकिसून। मुंहिंजूं आयतूं तव्हां वटि पहुचंदियूं, पोइ तव्हां खुड़ियुनि ते फिरी वेंदा हुओ, पोइ हिते भॼी भरकी वेंदा हुओ, मुस्तकबिरीन आकड़ कंदे बिही इन सां।
हिन रसूल सां, हिन रसूल जे कलाम सां ऐं क़ुर पाक सां, क़ुर जे ॿुधाईंदड़ सां, इन्हनि सां तव्हां तकबुर करे पोइ हिते भरकी वेंदा आहियो। सामरन तहजुरून, ॼण हिकिड़े किसे पढ़ंदड़ खे छॾे वियो, किताब खोले किसा पढ़बा आहिनि न। अलाह ताला थो फरमाए त जीअं पोइ को माण्हू उथंदो आहे चवंदो आहे त यार छो ॾाढो मज़ो आहे, अॻिते यार निंड अची अचे वरी ॿीहर ॿुधंदासीं। अलाह ताला थो फरमाए त पोइ कचहरी में उथी वेंदो आहे, सो तव्हांखे ईअं क़ुर ॿुधण खां पोइ निंड ईंदी अथव, पोइ चवंदा ठहियो पोइ ॿुधंदासीं। जीअं किसे गौ खे छॾे वेंदो आहे ईअं छॾे वेंदा आहिनि। ॿी माना सामरन तहजुरून जी माना इहा आहे त जीअं हिकिड़ो अजायो बीठो ॻाल्हाए ऐं बेसूद बीठो गुफ़्तगू करे, पोइ माण्हू पासो ॾेई हली वेंदो आहे, न ॿुधंदो आहे हुनजी ॻाल्हि। अलाह ताला थो फरमाए त तव्हां मुंहिंजे क़ुर खे ईअं छॾे वेंदो, चयो त हिकिड़े अजायो माण्हू जो कलाम आहे। अवलम यदब्बरुल क़ौल अम जाअहुम मा लम याति आबाअहुमुल अव्वलीन। छा न सम्झो मुंहिंजी ॻाल्हि? छा हिन जे अबर ॾाॾनि इहा ॻाल्हि असां कान मोकिली? नसीहत करण वारा ईंदा रहिया, पैगंबर बि आया, पैगंबर जा ताबिया बि आया, आसमानी किताब बि आया, सभिनी अचे ॻाल्हियूं कयूं। हीअ का अनोखी ॻाल्हि त कान्हे। हाणे तव्हां वटि अकमल तरीन, अशरफ तरीन, सईदुर रुसुल, उनजो किताब, इहे सभु तव्हां वटि आया आहिनि। हाणे त तमामु वॾो ज़ोर आहे अलाह जे दीन जो, वॾो ज़ोर आहे अलाह जे कलाम जो, वॾो ज़ोर आहे अलाह तबारक व तआला जे इज़त वारे हुकुम जो। उहो कोन आहे तव्हां अमलम यारिफू रसूलहुम फहम लहू मुनकिरून। भला इन्हनि पंहिंजे रसूल खे कोन सुञातो? हे जो मुंहुं मोड़ियो छा थियो? तव्हां कोन सुञातो हिनखे? इहा ॻाल्हि थी पई। हज़रत जाफ़र तैयार जो वाक़ियो आहे, जॾहिं हिननि खे तंग कयूं मके मुकरम में मां सहाबा किराम खे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके दोस्त आया जिन ईमान आंदो हो, तंग कयूं, तकलीफ़ूं ॾिनऊं, तव्हांखे ख़बर आहे। आख़िर मजबूर थिए हिननि मुल्क छॾियो, हबशा जे पासे ॾे वञनि पिया, एबीसीना जी तरफ़। पोइ उतां बहर में चढ़ी पोइ परते हली वञिबो आहे, थोरो हेॾे आहे सीधनि जे मुल्क ते। पोइ साईं पोइ रह विया हेॾऊं काफ़िरनि वरी छा कयो जो माण्हू मोकिलियो अबू जहल वारनि बादशाह त तव्हांजे मुल्क में असांजा आया आहिनि बाग़ी, मतिलबु तव्हां वटि नुक़सानु करे। पोइ साईं असमा ऐं अमीर काबतुल्लाह जे मुजावरनि ऐं ख़िदमत गुज़ारनि ऐं मुतवली बुज़ुर्गनि जो कासिद त वञे आया बाबा, मथां इहे माण्हू तव्हां वटि कोई नुक़सानु कनि आया बि थोरो कुझु, असां वटि हिते ॾाढो फॾो विझी विया आहिनि, मतिलबु तुंहिंजे मुल्क में फॾो। बादशाह असामा नालो हुनजो, उन हुकुम कयो त अहिड़ा मुहाजिर वठी अचो जेके ॿाहिरि मुल्क जा आहिनि। अॻे वारा जेके ज़ाब्ता हूंदो कोन हूंदो, दाख़िला खां सवाइ माण्हू मुल्क में न अचे। जीअं हाणे पंहिंजे ॻोठनि में माण्हू हलंदा वठंदा नी, हज़रत जाफ़र तयार ॿिया जेके हुया माण्हू सभिनी वठी आया, कुझु आया कुझु पहुता केरु अची बि बादशाह जा बीठा। बादशाह पुछनि त हुनखे पुछे त हे जाइए छा था कनि हुते? चईसीं हिननि हिकिड़ो अॻवान आयो आहे हिननि जो, उहो पाण खे चङो मुड़ुस थो कोठराए, रसूल थो कोठराए, असांजे अॿे ॾाॾे जी दीन खे तिबाह थियूं अथई, हे हुन सां कढ लॻाइनि, असां ते फितनो फसाद पइजी आहे, मुल्क में ॾाढो झगड़ो आहे, मतिलबु तो वटि इहे कनि अची हरकत, तंहिं करे तव्हांखे ॿुधायोसीं। ठीकु आहे, हिनखे चई त तव्हां मुंहिंजो केरु आहे वेझो उन खे नसब में? जाफ़र थियो। चईसीं मां वेझो आहियां, मुंहिंजो सौट आहे, मुंहिंजो पीउ हुनजो पीउ पाण में ॿाहिरि फलाणे ख़ानदान जा माण्हू, कुरैश ख़ानदान जा आहियूं। ऐं हज़रत जाफ़र तमामु हसीन जमील माण्हू, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु शकिल हूंदी हुयसि। फरमाइनि चयो त अशबह त ख़ल्क़ी ख़ुल्क़ी जाफ़र, तूं त ॼण मुंहिंजो मुंहुं जहिड़ो आहे, तुंहिंजी ख़ुल्क़ बि अख़लाक बि मुंहुं जहिड़ा आहिनि, शकिल बि इस ॻाल्हि कर। इस ॻाल्हि बि त कान्हे, असांखे चए थो त अलाह हिकिड़ो आहे, उनजी इबादत करियो, मिटी माइटी पाण में तव्हां महफ़ूज़ रखो, ग़रीबनि ते ज़ुल्म न करियो, उन्हनि सां अहसान करियो, अलाह जी इबादत करियो, उनखे सजदो करियो, ॿिए खे सजदो न करियो। हीअ ॿियो कुझु, हीअ ॿियो क़ुर असांखे ॿुधाए थो चई, उहो ॿुधाए। पोइ मरियम सूरत खणी थो पढ़ाई, हो या ईसा ई गई, हा ईसा ई आई। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हियूं ॿुधाई त हीअं बीबी मरियम हुई, हीअं हुनखे अलाह तबारक व तआला पेट करायो, वरी हीअं हुनखे ॿाहिरि ॼाओ, वरी माण्हुनि अचे हुनखे तंग कयो, त
ए मरियम तोहे छा कयो आहे, अहिड़ो तो कमु कयो आहे, मां कान अबू किमरा सौयो अमा कान उम की बग़ी आहे, ए मरियम तोहे छा कयो लकड़ जेति त अहिड़ो हिकिड़ो कमु कयो आहे जेको तमामु नुक़सानकार ख़राब कमु हो, तुंहिंजो पीउ भलो, तुंहिंजी माउ सुठी, तूं अहिड़ा कम कया आहिनि, ॿार तो कान हूंदो आहे। इशारो ते लहे, इशारो ॾिनई, अञा इशारो ॾिनई ॿार ॾे त हुननि चयो त कैफ़नु कल मन कान फिल्म सभी आहे, अहिड़े ॿार सां ॻाल्हाइबो, हे झोली जो ॿार थी वेंदो आहे। त हिकदमि हज़रत ईसा अलैहिस्सलाम अहिड़े हाल में जो सुम्हियो पियो माउ जे कचड़ीअ में कि इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबी आहे, मां अलाह जो बानो आहियां, अलाह ताला मूंखे किताब ॾिनो आहे, मूंखे नबी बणायो आहे, हिन माउ जो पंहिंजे जो फर्मा बरदार कयो आहे, मां हिनजो ख़िदमत गुज़ार आहियां। इहो पढ़ी जो तो क़ुरान शरीफ़ जो ॿुधो त वॼी वियो सफ़ा, अखियुनि में पाणी पियो वयुसि। हुनखे चई बाबा हे चङा आहिनि, असां वटि तव्हां वञो बसि, ॿियो कुझु न चई, हे चङा आहिनि, असां वटि हुजनि भली। हिनखे चई बाबा तव्हां असांजे मुल्क में रहो, खाओ पीओ घुमो, भले माण्हू खे क़ुरान ॿुधायो, ईमान आंदई पाण। हेॾे इहो मामिलो थियो। हलंदे साहिब छा थियो जो हिन ते इन इस्लाम ऐं ईमान जे करे पाड़े वारियूं जेके नंढियूं नंढियूं हुकूमतूं माण्हू हुआ क़ौमूं हूं, उन्हनि खणी बग़ावत कई, मुल्क में बग़ावत पखिड़िजी वई, मुल्क में फसाद अची वई। हिननि खे चई त हाणे ॿेड़ो अथव मुंहिंजो हिकिड़ो, सभु मुहाजिर 80 माण्हू आहे, चढ़ी वञो हिन ॿेड़े में, भर में हलिया वञो, हिते असां वही हाणे फसाद थी वियो आहे, त गॾु बि रहूं, जेकॾहिं बाग़नि ते मां कंट्रोल करे वियुसि त पोइ त ठीकु, पोइ तव्हांखे ख़बरूं पवंदियूं, तव्हांखे भले रहिजो मां वटि, न त पोइ ॿेड़े में हुजो तव्हां हेॾे बहर ॾे त बाबा हाणे तव्हां ॼाणो, तव्हांजो अलाह ॼाणे, मां ॿियो तव्हांखे नथो हिफ़ाज़त में करे सघां। छो त जेके मां सां बादशाही जे करे विढ़नि था, बादशाही जे हूंदे मां सां विढ़नि था, इन प्रोग्राम ते तव्हांखे छॾींदा, हेॾो महिरबानी पोइ शहीद थी वियो, शहीद थी वियो। हिननि खे जो ॿाहिर खयो हवा ते तो हेॾे मदीने मुनव्वर जे राबिक़ जे पासे ॾे निकिता, वरी त लही मदीने मुनव्वर, इहे 2 हिजरतनि जा साहिब थी पिया। ईअं थी पियो जॾहिं जंहिं ॾींहुं हे शहीद थियो आहे, तंहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह जो हुकुम आयो आहे त असां जेको हुयो नजाशी, इन जी निमाज़ जनाज़े जी पढ़ो, सोचो त निमाज़ जनाज़े पढ़ो, जनाज़ो ॾह काई काल उन मुल्क में रहियो, नबी साईं जिन जी गायब निमाज़ जनाज़े जी अदा कई, अलाह जो हुकुम हो त तूं पढ़, छो त शहीद आहे। अहिड़ी तरह सां अलाह ताला हुननि जी एॾी इज़त कई। सो उते हुननि खे ॼण पियो चए त बाबा हिन जी ॻाल्हियूं चङियूं आहिनि, असांखे पसंदि आहिनि। अमलम यारिफू रसूलहुम फहम लहू मुनकिरून, इन्हनि पंहिंजे रसूल खे न सम्झियो, हे हुनजो इनकार था कनि, अलाह जी ॻाल्हि, अलाह जे रसूल जी ॻाल्हि न सम्झनि। अन यक़ूलून बिही जिन्ना, चवनि था त इहो मजनून आहे, बल जाअहुम बिल हक़, पर हक़ वांदो अथई, अक्सरहुम लिल हक़ कारिहून, केतिरा माण्हू नापसंद था कनि, हक़ खे नथा मञनि। लव इत्तबअल हक़ अहवाअहुम, जेकर हक़ इन्हनि जी ख़ुशीअ ते इन्हनि जो फर्मा बरदार हुजे हा, लफसदत समावात वल अर्ज़, पोइ त आसमान ज़मीन तबाह थी वञे। हक़ जेकॾहिं माण्हुनि गुमराहनि जे मर्ज़ीअ ते हक़ बि रद थी वञे त पोइ अलाह त फरमाए त छाजी ज़मीन आहे, पोइ छाजो आसमान आहे। इन हक़ जे हिकिड़े अखर कल में जे करे सारी दुनिया हले थी, जंहिंजे दिलि में हक़ आहे, हक़ीक़त आहे, उन हिकिड़े जे करे बि वजूद हक़ खे मिलियो आहे। अलाह त फरमाए त आसमान इन ते टंगियो अथमि, ज़मीन इन ते बीहारी अथमि, सिज चंड इन ते हलायो अथमि, कुलुनि फी फलकी यसबउन, सभई पिया था घुमनि, ॾींहं जो रोशनी, राति जो ऊंदहि, सितारनि जी चमक, वरी बादल, बारिशूं, वरी मींहं, सलाह, गाह, उभर, इहा अलाह ताला जो फरमाए हक़ जे करे। जेकर हक़ हिननि गुमराहनि जो ताबियो थिए ऐं हक़ बिल्कुलु न रहे, गुमराही में अची वञे न त लफ़सदत समावात वल अर्ज़, आसमान बि झट त ज़मीन बि झट, छाजी दुनिया आहे पोइ मनफ़ीहिन, ऐं जेके अंदरि मां आहिनि से बि ख़तमु। वलतैनाहुम बिज़िक्रिहिम फहुम अन ज़िक्रिहिम मुरिदून, पर इहे बेवकूफ़ आहिनि, अलाह जे ज़िक्र खां मुंहुं था मोड़नि। अम तसअलुहुम ख़रजन फख़राज रब्बिक ख़ैर वहुव ख़ैरुर राज़िक़ीन, तूं इन्हनि खां महसूल थो घुरे छा? 4 अखर चई पोइ महसूल थो घुरे छा त मूंखे ॾिजो। अलाह ताला वटि तुंहिंजे लाइ घणा दर्जा आहिनि, घणी भलायूं, घणा भाङा आहिनि उते, उहो ख़ैरुर राज़िक़ीन आहे। इन छा थो खपे तोखे? कुझु नथो खपे। इन्नक लतदूहुम इला सिरातिम मुस्तक़ीम, तूं इन्हनि खे सिधे रस्ते ॾे थो छॾे, बसि इहो काफ़ी आहे जो तूं इन्हनि खे सिधे रस्ते ॾे छॾ। दुआ आहे त असांखे अलाह ताला नबी क़ुरान शरीफ़ जो हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।